इन वक्त शाहअब्दुल लतीफ़ भटाई जी दरगाह ते मौजूद हुई। शाहअब्दुल लतीफ़ भटाई ते असां अचण लाइ पहिरियां एंट्री हिन तरफ़ खां आयासीं। आयासीं ही आहत आहे ॿाहिरि ही मैदान आहे। ही आहत अलम लॻल माण्हुनि जे जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि जे सहूलियत लाइ केतिरा मुसाफ़िरखाना बैठकनि लाइ ही कुझु ठाहे विया आहिनि। असांखे इनजो कुझु नज़ारो कराईंदासीं ऐं असां हींअर ॿाहिरां दाख़िल थींदासीं मज़ार अंदरि असां अंदरि दाख़िल थींदासीं। ही जेका आहे ज़रूरतुनि जा क़ाइम भरिया ई आहिनि। ज़रूरतुनि जा क़ाइम भरिया ई आहिनि। संग बुनियाद हज़रत शाहअब्दुल लतीफ़ भटाई ते तरक़ियाती कमनि जो संग बुनियाद मुख़्तलिफ़ जॻहियुनि में त जेका कमकार थिया आहिनि डॉक्टर इरफान गुल बख्शीअ कमु करायो आहे। हिन तरफ़ ॾिसो ही तमामु पुराणी अक्कासी आहे जेका शाहअब्दुल लतीफ़ भटाई जा जेके अहम जेके बेत आहिनि उनमें आख़िर में ॻाल्हि थिए आख़िरी साईं सदाई कई मथे सिंध शिकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करूं इहो तव्हांखे कादर पंहिंजे कुदरत ते क़ाइम आहे कॾहिं वाली सो सारा सचो ऊचे हमद करे पाण करीम जोड़ी जोड़ जान कॾहिं अलाह जे नाले सां हिन आज़ादु कयो आहे जिन असां दाख़िल थियूं था। हाणे अंदरि दाख़िल थींदासीं मज़ार अंदरि हींअर असां दाख़िल थी चुका आहियूं ऐं साम्हूं मुकमल तौर ते ही आहत हिन तरफ़ खां तमामु पुराणा जेको मुख़्तलिफ़ हिनजी सार संभाल मस्जिद जो बि करोड़नि जे दौर में कमकार थियल आहे उनजी अक्कासी हिन वक़्तु बि उहा मौजूदु आहे। हिनखे हिसाब नज़र कोन थो अचे पर उन दौर हुकूमत जी अक्कासी थियल आहे तारीख़ कंफर्म नज़र सही नमूने कोन पई अचे बाक़ी कमकार जेको थियल आहे तमामु बहितरीनु अंदरि ईंदासीं इहे साॻी चिकित्सालय साॻी जेका तमामु मथे छित ते हलायो त छित ते बि तमामु ख़ूबसूरत कमु थियल आहे तमामु बहितरीनु अक्कासी थियल आहे। हाणे असां तव्हांखे थोरो वठी वञासीं हिन तरफ़ खां बि ख़ूबसूरत गेट लॻल आहे ऐं मस्जिद जी ॾिसो पुराणी दरगाह जे टाइम में इहा मस्जिद थियल आहे हिकु फुट गॾु दरगाह जे अंदरि दाख़िल थींदासीं असां हाणे वाला वो मानो है तस्वीर वालों को जो ना काट दो हम क्या
थोरो दरगाह शाहबलती भिटाई जे मज़ार अंदर मौजूद आहे चबूतरो हज़रत शाहबलती भिटाई हिन तरफ़ अंदर कुझु मुरीद आहिनि जिन खे असां डिस्टर्ब कंदा कयूं असां खे ॾेखारींदासीं हुन खां पोइ वरी साईं जे हिन तरफ़ वालिद बुज़ुर्ग शाह हबीब शाह हिन तरफ़ सां शाहबलती भिटाई जो वालिद साहब सैयद हज़रत शाह हबीब वालिद बुज़ुर्ग साईं जो वालिद साहब आहे ऐं साईं जो जेको शाहबलती भिटाई जो पड़दारो आहे उहो हज़रत शाह करीम बुलड़ी वारो उहो शाहबलती भिटाई जो पड़दारो आहे जेको बुलड़ी शाह करीम हिते मौजूदु आहे वालिद साहिबु उनजो हीअ तुरबत आहे अंदरियां नज़ारो सां मूंखे ॾेखारींदासीं साईं जे वालिद साहब जो ही मक़बरो आहे सैयदना हज़रत हबीब शाह ही उन दौरे हुकूमत में ही जेके शयूं आहिनि तव्हां ॾिसो जेके बि हिते पाण खे रखायो आहे त उन्हनि हिननि बेतनि सां पाण खे जेको आहे थोरो गॾु हुनजे रखायो आहे बहितरीनु जेके बेत आहिनि हर क़बर जे मथां यानी बेत आहिनि ऐं तव्हांखे थोरो अॻिते वठी वेंदुमि हिन तरफ़ ॾांहुं वरी हिन तरफ़ हज़रत सैयद काइम शाह वेंदो आहे हिन क़ब्रिस्तान ॾींहुं मां तव्हांखे ॾेखारींदुमि त हर क़बर ते शाहबलतीफ़ जा जेके बेत आहिनि उहे चिटिया विया आहिनि ऐं उनजी तारीख़ या उनजी जेका कुझु सवामरी आहे उहा बि यानी हिते यानी बयानु कई वई आहे हाणे हिन तरफ़ खां यानी ॾिसो त कहिड़ी न ख़ूबसूरत मनाज़र जो हे ॾेखारिजे थो ॾेखो हेॾां हीअ ॾिसो शाहबलती भिटाई हेॾो इहो हुनजो मक़बरो मथां वरी हिन तरफ़ खां हुनजो वालिद सैयदना शाह हबीब हुनजो मक़बरो त कहिड़ो बहितरीनु ऐं ख़ूबसूरत अकासी यानी कई वई आहे हेॾां असां हिन मज़ार अंदरि हलंदासीं हीअ मज़ार हितां जा कुझु रिलेटेड माण्हू आहिनि जेके बुज़ुर्ग ऐं जेके गादी नशीन रहिया आहिनि गादी नशीन सैयद शाह उन्हनि खे अंदरि रखियो आहे हीअ बि फ़न तामीर उन टाइम जी आहे फ़न तामीर उनजे टाइम में ई जेके गादी नशीन वग़ैरह हुया उन्हनि खे अंदरि हिते यानी रखियो वियो आहे हीअ अहाते में दरगाह जे अहाते में हीअ यानी क़ब्रिस्तान आहे ऐं हीअ साईं जो वालिद हिन खां पोइ हीअ जेके बि नंढा वॾा जेके बि कुझु सैयद आहिनि या ॿिया कुझु आहिनि जिन पाण खे हिते रखायो आहे हर क़बर सां गॾोगॾु उहे मुंसलिक शाह जा बेत उहे चिटसाल थियल आहिनि